अॼुकल्ह बीमारियूं एतिरियूं त पखिड़िजी वियूं आहिनि जो हर ॿियो माण्हू कंहिं न कंहिं मसइले में मुब्तला थी वियो आहे। इंसान जे जिस्म सां सलाड़ियल कुझु मसइला अहिड़ा बि आहिनि जेके सिहत जे ॿियनि मसइलनि जो सबबु बणिजनि था। जन मां थोल या वधियल वज़न बि हिकु आहे। वधियल वज़न शुगर, ब्लड प्रेशर, जिगर ऐं गुर्दनि समेत दिलि जी बीमारियुनि जो सबबु बि बणिजे थो। इहो ई सबबु आहे त सभु कंहिंखे पंहिंजे वधंदड़ वज़न बाबति ॻणती हूंदी आहे। वज़न घटाइण लाइ केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि ते अमल कंदा आहिनि जेकी उन्हनि लाइ फ़ाइदेमंद बि साबित थियनि था। पर असां अॼु हिकु अहिड़ो तरीक़ो आंदो आहे जेको तव्हांजा वॾे खां वॾा मसइला सवलाईअ सां हल करे छॾींदो। इहा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी त पाणी गॾियल सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद जॾहिं त वज़न घटाइण लाइ बि वॾो मददगार हूंदो आहे। पर वज़न घटाइण लाइ कहिड़े तरीक़े ऐं केतिरे मिक़दार में पाणी पीअणु घुर्जे इन बाबति का वज़ाहत न मिलंदी हुई। पर माहिरनि हाणे वज़न घटाइण लाइ पाणीअ जो सही मिक़दार ऐं तरीक़ेकार बि ॿुधायो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पाणी पीअण सां जिस्म में घिम जी लेवल बहितर रहंदी आहे जंहिंसां जिस्म जो मेटाबॉलिज़्म निज़ाम बहितर रहे थो। जेकॾहिं खाधे खां अॻु ऐं उन जे विच में पाणी पीजे त जिस्म में पाणीअ जी खोट खे वॾी हद ताईं ख़तम करे सघिजे थो। इन हवाले सां कयल ॿिनि तहक़ीक़ुनि खां पोइ चयो वियो त 50 मिलीलीटर पाणी पीअण सां मेटाबॉलिज़्म निज़ाम वक़्ती तौर ते 25 खां 30% ताईं बहितर कमु कंदो आहे। जॾहिं त सॼे ॾींहं में 2 लीटरनि ताईं पाणी पीजे त रोज़ जे मेटाबॉलिज़्म जो निज़ाम 80% ताईं बहितर थींदो। माहिरनि जो चवणु आहे त 2 लीटरनि ताईं पाणी पीअण सही वक़्त ते पाणी पीअण जी भेट में घटि अहमियत रखे थो। जेकॾहिं तव्हां पाणी घणो पीओ था त इहो त बहितर आहे, पर इन खां वधीक बहितर पाणीअ जो सही वक़्त ते पीअणो आहे। जेकॾहिं तव्हां खाधे खां 2 कलाक अॻु घटि में घटि 3 गिलास पाणी पीओ था त इहो तमामु बहितरीन साबित थींदो। जॾहिं त खाधे जे विच में पाणी पीअण बि फ़ाइदेमंद आहे। खाधे खां अॻु पाणी पीअण सां रोज़ानी जे बुनियादनि ते वज़न वधण वारा जुज़ घटिबा वेंदा आहिनि ऐं थोरे ई ॾींहंनि में वज़न घटिजणु शुरू थी वेंदो आहे। उन करे ॿिनि नुस्खनि ते अमल करण बदिरां जेकॾहिं कहिड़े बि वक़्तु खाधो खाइण खां अॻु घटि में घटि 3 गिलास पाणी पीजे त इहो बि वज़न घटाईंदड़ तमामु बहितरीन तरीक़ो साबित थींदो।